नाज़ा, हाणे तो तुझे हथन जी मेहंदी भी लही वई आहे। हाणे को घर जो कमकार भी कंदी या वेठी हिंदोरे जो मज़ो वठंदी है? मूं त कम खां इनकार नाहे कयो। मूंखे ॿुधायो त मूंखे छा आहे करणो। इहो बि आउं तोखे ॿुधायां त छा करणो आहे। छो घर जे कमकार जी ख़बर कान थई छा? भाॼे घर में एॾो बि कम कोन्हे जो तू भाॼे नाज़ा की परेशान थी करी। मां तोसां न आहियां छोरी। जैसा आया न उन्हें चई छॾियो। तू उन्हें जी वधिक सिफारिश न कर। मां कम कंदसि, तव्हां पाण में न विड़ो। हाणे सुबुह साजुरो थी मानी तू कजाएं। इहे न थे जो सिज मथे चढ़ी अचे। वे मोला दादा वे। वली मोलादात वारन के छॾाया है। हे ॾिस तुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। मूं चयो त इन्हनि खे सज़ा लॻी वेंदी। भाॼाई अदा जे हूंदे भला असांखे सज़ा लॻंदी? इहो त पहिरीं चवंदी आहियां त वली जहिड़ो पुटु मां ॼणे मरी वई, ॿियो कोड़ो पैदा कोन थो थी सघे। अब्बा वारा न कुछ पाण कंदा न वरी असांखे कुछ करण ॾींदा। असां वली वारनि खे करे बि छा था सघूं सौट? अंधा मंडा असां बि न आहियूं। जहिड़ा ॿ हथ पेर उन्हनि खे आहिनि तहिड़ा असांखे बि आहिनि रुस्तम। रबू जेकॾहिं असां जहिड़े में हथ विधो न त बनियूं गैराबाद ऐं घर पंहिंजा वीरान थी वेंदा। सौट जेकॾहिं ईअं ई ख़ामोश रहियासीं न त रोज पादर खाईंदासीं। हू एहसास करे मरण वारा नाहिनि। तो छा सोचो आहे? सोट सिद्धो न ई सही पर लिकी वार जरूर कंदुसि। ठीक आहे सौट, तू जीअं चवंदे मां तीअं कंदुसि। पर पहिरियां ॾिसूं त पुलिस छा थी करे। सौट पुलिस उन्हनि खे ॾिनी थी छा थियो आहे? हू साम्हूं ॾिस सौट। जल्दी कर माल के गाह ॾेई वठ ऐं पोइ सफ़ाई बि करणी आहे। हथ हलाए हॾ आराम हथ हला। नसीबन ही कहड़ा रंग रचाया वे छावधी व्या थ्या पंहिंजा परावा। कम वक्त घाटो हेठ हुजे हेठ। जेकॾहिं हेॾे होॾे लोणे हणण जी कोशिश कई न त सिर धड़ खां धार करे छॾींदोसीं। धार
जालिम घर वञी औरतुनि जे मथां ज़ुल्म कंदो। पर जेकर आईंदा अहिड़ी ग़लती कई अथव त हिन घर जे आगुर ते कपड़ू खोटे ऐं तव्हांखे ज़िंदा दफ़न कंदुसि। ज़िंदा मुंहिंजी भेण तुंहिंजे अखियुनि जा गोड़ा हिन घर में कंहिंजे बि दिलि खे नरम न करे सघंदा। इहो अशर तोसां हाणे रोज़ थींदी। मूंखे त कुझु बि कोन था चवनि। इहे कम ई तुंहिंजा आहिनि त तोखे चवंदो केरु? पंहिंजा पेर संभालियो, पंहिंजा ॿियनि मथां ॾोह न ॾियो। मां चवां थी टर त न त छा कंदीअ? हाँ छा कंदीअ तूं मूंखे? एॾी ख़िदमत थी अथव पोइ बि आकड़ न थी वञेव। हाँ मां चवां थी खुदा खे मञो, इहो क्रोध छॾियो, मूंखे मुंहिंजे हालत छॾे ॾियो। गफ़ार 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 बाजार गफ़ार। छा थियो मरियम? जबल खे समझाए को नुक़सान न करे हुजे। जबल जबल औरतुनि मथां हथ थो खणे न इनखे मारींदो। ग़लती थो छॾाए पाण खे। अॼु हिनखे मां थो ॿुधायां त असुल मर्द कहिड़ो हूंदो आहे। जोशमा न होशम को मोट पुट होशम। जबल जबल परे थे मुखा। जबल छड़ियो मुखे। अॼु हिन बलीअ खे मां ज़िंदा कोन छॾींदुसि। छड़ियो मुखे। चाचा चाचा अब्बा परे थी मुखा। एतिरी गैरत अथई त पहिरियों मूंखे गोली हण। सोच जेकॾहिं तूं हीअं होश मां निकितो रहे त हिकु ॾींहुं असां सभिनी खे तूं सूरनि में विझी छॾींदी। आखिर ॻाल्हि छा आहे जबल? बेसबब वली मुंहिंजे मथां हथ खयो आहे। हाणे नाज़ा हुननि जी इज़त आहे। नाज़ा ॼाणे हू ॼाणे। छा हू नाज़ा खे कोई ॼाणनि? असां न कुझु पुट इहो ई दस्तूर आहे। मां कोन थो मञा अब्बा हिन दस्तूर खे। मां वञी थी जांच करे अचां त असुल मसलो छा आहे। न मरियम न, हिनमहिल हू होश में न आहिनि। जेकॾहिं तूं वञ त हू वधीक शक कंदा। जबल तू वञ अंदर हथियार रखी अच। घड़ी घड़ी हथियार खणी बीठो आई।
कोई ॾिसी न वठई। अच जबल अच, तू ये कंदो रहंदे त पाण सां गॾु असांखे माराईंदे। अच, तुंहिंजो साह न वञे सोट, तू कोन मरंदे। अच अच। भागन भरीअ खे बेइज़तो करे पंहिंजे घर मां कढियो अथनि, पर हाणे जे मां सावण जे छोकिरे सां हिननि जे इज़त खे घर मां न भॼायो त मुंहिंजो नालो बि भागन भरी न आहे। भागन भरी, असां फ़क़ीर माण्हू, असांजो कहिड़ो कम जो इन फॾनि में हथ विझूं? फ़क़ीर आहियूं त असांजी इज़त न आहे छा? इज़त रुगो हिन जी वली दादा ऐं जन्नत खातूअ जी आहे। हा आहे उन्हनि जी इज़त, हू ॾाढा मुड़ुस आहिनि। दिलऊं या बेदिलऊं हर को उन्हनि जी इज़त करे थो, पर तमामु जल्द ॾिसजांइ वेही ख़बर फ़क़ीर, हुननि जे मुंहं ते हर को थुकींदो। कुझु सोच भागन भरी, कुझु सोच। रिश्ते जी ॻाल्हि कई अथी त तुंहिंजो इहो असरु कयो अथऊं, पर जे हूअ ॻाल्हि खुली न त घर वेठे अची गोली हणी वेंदा। घर वेठे गोली हणी वञनि या मुंहिंजे दर ते तोब खणी अचनि, पर हाणे हीअ भागन भरी आराम सां न वेहंदी। पर हीअ भागन भरी हाणे हिननि जे इज़त खे सरे आम भरी बाज़ार में नीलाम कंदी। असां दरवेश माण्हू, असांजो कमु आहे दुआऊं करणु। सदाईं सभिनी जा वेड़ा आबाद हुजनि, पर तूं त सभिनी जा वेड़ा वेरान करण जो थी सोचें। ख़बर फ़क़ीर, इहा दूही ज़रूर दुखाईंदसि। भली कंहिंजा पलव था सड़नि या वेड़ा वीरान था थियनि, इन सां भागन भरीअ जो को बि वास्तो न आहे। तुंहिंजे इन्हनि पेरनि जे करे त हिन दरवेश जे दुआउनि असर ई छॾे ॾिनो आहे। मौला ॼाणे अलाए छा थींदो। सभु भलो थींदो, सभु सड़ाई थींदी। हा, बस करे वेह रुगो, ॾिसो वेही भागन भरीअ जा भाग, जेको कंदो सो लोड़ींदो। चइबो त हाणे इहे एतिरा ठाहूका थी विया आहिनि जो हथियार खणी असांखे डिॼाइण जी कोशिशि था कनि। अदा पीरल, हथियार उन्हनि वीचारनि पंहिंजे बचाव लाइ खयां आहिनि। हथियार खणण खां पोइ छा मां उन्हनि खां डिॼी वेंदुसि? हाणे जेकॾहिं अहिड़ी ग़लती कयूं न त घर में घिड़ी बि पादर हणंदोसानि ऐं इहो हथियार बि खसींदोसानि, हथियार बि। पीरल, हुननि जी एतिरी हैसियत किथे आहे जो हू असां सां बर में अची सघनि? हल अॻियां थी। रुस्तम, इन्हनि जी इहा टड़ पाई ओसी ताईं ख़तम कोन थींदी जेसीं ताईं इन्हनि जो हिकु ॿ मुड़ुस न मरंदो। सौट, सभु को ग़रीब माण्हू पंहिंजे पापनि में पूरो। केरु आहे जेको हिननि सां कुछंदो? मां रुस्तम, मां। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे। तुंहिंजे सर मथां इश्क जो भूत सवार थियो आहे। छॾ अहिड़ी मोहबत खे जंहिंजे करे नुक़सान थिए। सोट, मां खणी राणीअ खे विसारे बि छॾिया, तॾहिं बि हीअ मुंहिंजी पचर कोन छॾींदा। जॾहिं असांजो को ॿोह ई न हूंदो त पोइ ही छो अगराई कंदा? ठीकु आहे, मां पासीरो थियां थो, पर वक़्तु आयो न त मां तोखे ॿुधाईंदुसि, वरी बि इहे ई अगराई कंदा। नाज़ा जे पैदा थियण वक़्तु मूंखे ॾाढी ख़ुशी थी, पर हुनजी क़िस्मत ॾिसी सोचां थी त अहिड़ी क़िस्मत खणी ईंदड़ न्याणीअ जो ॿार कंहिं दुश्मन जे घर बि पैदा न थिए। अदी, क़िस्मत जो लिखियो किथां खां किथे वठी आयो आहे? सोचां थी त वञी मां न्याणीअ सां मिली अचां। अदी, मिली अचण में हर्जी कहिड़ो?
पर गफ़ार रोके वियो आहे। अधे गफ़ार जो ख़ैर आहे, तूं वञ न्याणी सां मिली अच ऐं वञी हुनखे दिलासो ॾेई अच। हींअर उन्हनि जा मर्द घर में हूंदा, मां सिजल तंहिं खां पोइ वेंदसि। झेड़े घणा घर फिटाया, इन्हईअ जंग